मुझा दोस्तों तकबीरात पढ़ी जो अय्याम तशरीक जी ने सजो वेंदो आहे असांखे हिन शइ जो क़दुरु न आहे हुज़ूर जा सहाबा बाज़ारुनि में बि तकबीरूं पढ़ंदा हुआ कहिड़ियूं पढ़ंदा हुआ अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द छा पढ़ंदा हुआ अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द अय्याम तशरीक सजो वेंदो आहे नाइम ज़ुल्हज जी फजर खां बि शुरू थींदियूं 13 ज़ुल्हज जी टेकारी ते वञी ख़तम थींदियूं इमाम जी पुछा पढ़ंदा त ज़बरदस्त बुलंद आवाज़ सां पढ़ंदा अगरि इमाम खां विसरी वञे तव्हां शुरू थी वञो इमाम शुरू थी वेंदो ऐं मुंहिंजा दोस्त हाणे इमाम जे पुछा तव्हां पढ़ी पर हलंदा करे करे सुस्ती में माण्हू न बि पहुची सघंदो आहे किथे वेहर बि पढ़ंदो आहे त इहे तकबीरात अय्याम तशरीक वारो अकेलो बि पढ़ंदो वरी आवाज़ सां नमाज़ में बुलंद आवाज़ सां किरत न कबी आहे अकेले में एतिरो पढ़े जो कि इब्तिदा न हले कन ॿुधनि घटि में घटि नमाज़ में उहा लफ़्ज़ इस्तेमालु करियो रिबा न हले चप चुरनि मुंहिंजा दोस्त कन ॿुधनि पर मुंहिंजा दोस्त बुलंद आवाज़ सां किरत न कबी आहे चाहे फजर हुजे ज़ोहर हुजे मग़रिब इशा सुबह मुंहिंजा दोस्त ई पंजनि वक़्तनि में पर अय्याम तशरीक ला हुकुम बुलंद आवाज़ सां 3 मरतबा पढ़ंदो इन मोबाइल जे वसीले मुंहिंजा दोस्तो मां ॿुधायो पियो माइरुनि खे जेकी पंहिंजनि घरनि में अंदरि इमाद अदा कनि थियूं पढ़नि थियूं फर्ज़नि वारा फर्ज़ खां बाद में सलाम वराइण खां फौरन बाद को बि ॿियो मुंहिंजा दोस्त मज़ाक न पढ़ंदो ना ई ज़ुल्हज खां शुरू कंदो 13 ज़ुल्हज जी टेकारी ताईं ये 5 ॾियारा मुंहिंजा दोस्त औरतूं पंहिंजनि घरनि में अंदरि आस्था आवाज़ सां पढ़नि धीमी आवाज़ सां हल्की आवाज़ सां पढ़नि कहिड़ियूं तकबीरूं सभी दोस्त याद रखो अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द ये अय्याम तशरीक सजो वेंदियूं आहिनि ज़ुल्हज महीने में पढ़ियूं वेंदियूं आहिनि सो मुंहिंजा दोस्त ॿुधाइण लाइ घणो हूंदो आहे दिलि बि चवंदी आहे जेकी आयत करीमा आहिनि गुनाहगार पढ़ी अल्लाह तबारक व तआला फरमाए यनालुल्लाह हुदूहा वला दिनाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम इन कुर्बानी जे जानवर जो न गोश्त सां पहुचंदो आहे न रत पहुचंदो आहे वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम तव्हांजी परहेज़गारी तव्हांजी तक़वा सां वटि पहुचंदी आहे सो मुंहिंजा दोस्त जेतिरा बि असां दोस्त लिखाऊं जेकी बग़ादार तबको आहे मालदार वापारी आहे मुंहिंजा दोस्त को बि इन शिका रहे न इन जी वईद बि ॿुधो सोने अल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइनि था साहिब इंसाफ़ हूंदे पैसे ॾोकण वारो हूंदे जायदाद वारो हूंदे मारो असबाब वारो हूंदे अगर कुर्बानी नथो करे महबूब फरमाता असांजे ईदगाह जे भरिसां कोन वो महबूब आका अलैहिस्सलातु वस्सलाम वफ़ात जे मैदान में मुंहिंजे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾी दुआ घुरी जो अल्लाह तबारक व तआला जी रहमत में जोश आयो रब्बे करीम वो मुंहिंजा महबूब वो मुंहिंजा हबीब वो मुंहिंजा आका पंहिंजे रूहनि खे बंदर मक़बूल उन्हनि खे बख़्शिश मुंहिंजा दोस्त खाना खणो हूंदो आहे सभिनी दोस्त जेके साल निसाब वारा हो कुर्बानी ज़रूरु कयो ऐं मुंहिंजे मथां वाजिबा आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन ये दोस्त सुन्नत पढ़े